بسم الله الرحمن الرحيم. राजियां कयो सरदार हाकुम खान नोहाणी साहब असांजे मुआशरे में अहम किरदार है इंसाफ। जिथे इंसाफ ना हो उते अमन अमान की सूरत हाल खराब होंदी है। रिश्वत, सिफारिश कल्चर, झेड़ा झगड़ा, नाइंसाफियूं असांजा वॾेरा पंहिंजे उतारुनि ते पंहिंजूं कोरटूं हलाइनि था। ॾाढनि जे लाइ इंसाफ कोन्हे, गरीबनि जे लाइ इंसाफ ॾाढनि जे लाइ को इंसाफ आहे, पर गरीबनि लाइ इंसाफ कोन्हे। ॾाढनि माण्हुनि जे लाइ हुकूमतूं आहिनि, सिस्टम बि आहिनि। पर मां पाण खे कोन पढ़ाईंदुसि। मूंखां ॼामशोरो ज़िलो सिंध जा सभई सिंधी वाक़ुफ़ु आहिनि त असां पंहिंजी ओपन कोरट खोलियो वेठा आहियूं। ग़रीबनि अबूजनि माण्हुनि खे दर ते इंसाफ ॾियारींदा आहियूं। मां कंहिं ग़रीब जो मसइलो हूंदो आहे उते हली वञी जेको आहे 100 किलोमीटर हुजे 200 किलोमीटर हुजे उते वञी उन्हनि जे ज़मीन जा मसइला आहिनि, प्लाटनि जा मसइला आहिनि, उहे उते हल कराईंदो आहे। न के का रिश्वत, न के का सिफारिश आहे मुंहिंजे अलाह। त असां हिन मुआशरे में अमन सां चाहियूं। सिंधी क़ौम हिस्ट्री वरी तव्हां ॾिसो असल खां वठी अमन पसंदि रही आहे ऐं अमन जेको आहे उन सां ख़ुशहाली बि ईंदी, उन सां तालीम बि ईंदी। मेन शइ आहे तालीम बि असां जेको आहे इलाही पहुची आहियूं। तालीम ते मां हिकु तव्हांखे पंहिंजे ॻोठ जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदुसि। असां बलोच ट्राइब सां तालीम रखूं था ऐं असां बलोच जेके आहियूं उहे न्याणियूं पढ़ाइण ऐप सम्झंदा आहियूं। मां जॾहिं पढ़ियुसि लिखियुसि त मां पंहिंजे वालिद साहब मुंहिंजो तमामु मोहतरम हुयो सरदार नोहआणी। मां जेको कुझु आहियां अॼु उन जे बदौलत आहियां। बाबा साईं खे बाबा साईं असां वटि न्याणी जी तालीम कोन्हे का। बाबा चयो आहे बहितर कमु आहे, पर असांजा बलोच आहिनि, बलोच खां उन्हनि जी थोरी अवेयरनेस आहे। सभिनी ॻोठाणियुनि खे सम्झायो कि बाबा अगरि न्याणी पढ़ियल आहे त सॼो घर पढ़ियल आहे, महिरबानी करे न्याणी पढ़ायो। मां कोशिशि करे असां ऑयल एंड गैस कंपनी आहे, मां उन्हनि सां स्कूल जेको आहे मंज़ूर करायो। स्कूल त मंज़ूर करायोसीं, पर असांजे ॻोठ में टीचर न पई मिले। सॼे ॻोठ में का बि जेका आहे न्याणी पढ़ियल लिखियल न हुजे। कंपनी वारनि जे सरदार सां असां जेको आहे 7 खां टीचर्स हायर कयूं। हिकिड़ी असांजी अभी भेण जेका आहे बाज़ार खां टीचर हायर थिए थी। अॼु तव्हांखे मुंहिंजे ॻोठ में न्याणियूं बि तव्हांखे पढ़ियल लिखियल मिलंदो, तव्हांखे मुंहिंजा नौजवान बि पढ़ियल लिखियल मिलंदा। मुआशरे में तव्हां तालीम ऐं अमन, भाईचारो, मोहबत, प्यार, इंसानियत हुजे। असांखे अलाह साईं इंसान जे ख़िदमत लाइ पैदा कयो आहे। ॿियो आला अफ़ज़ल काम तव्हांजे लाइ इबादत न आहे, मेन इबादत आहे इंसान जी ख़िदमत कयो। सलामत।